ओम शांति। अॼु जे मिले तारीख़ 18/5/2026। अॼु मेरा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार हिन रूहानी नशे में रहो कि असां ईश्वरी फैमिली जा आहियूं। असां पंहिंजी गुप्त दैवी राजधानी स्थापना था करूं। प्रश्न: ॿारनि में कहिड़ी आदत पकी हुजे त सॼो ॾींहुं ख़ुशी रहे? उत्तर: अगरि सवेरे सवेरे उथी करे वीचार सघनि मंथन करण जी आदत पइजी वई त सॼो ॾींहुं अपार ख़ुशी रहंदी। बाबा जी श्रीमत आहे ॿार अमृत वेलो उथी पंहिंजे पाण बाप सां मिठी मिठी ॻाल्हियूं करो, वीचार करो असां सभी हाणे कहिड़ी फैमिली जा आहियूं, असांजो कर्तव्य छा आहे। अगरि ॿुधी रहे कि असांजी ईश्वरी फैमिली आहे, असां पंहिंजी नई राजधानी स्थापना करूं था त सॼो ॾींहुं ख़ुशी रहे। ओम शांति। ॿार ॼाणंदा आहिनि कि रूहानी परिवार आहे वो जिस्मानी परिवार, ये रूहानी परिवार, रूहानी बाप जो ये परिवार आहे। जीअं लौकिक घर में माउ बाप ॿार हूंदा आहिनि, उहा थी आहे हद जो परिवार। तव्हां हाणे बेहद जी फैमिली ठहियो। ॿार गीत ॻाईंदा बि आहिनि, तव्हां माता पिता असां बालक तुंहिंजा जो त जीअं फैमिली थी हुई क्रिएटर जी क्रिएशन ठहिरी, ईअं त ॿार उन्हनि जी क्रिएशन आहिनि परंतु ॼाणंदा न आहिनि। तव्हां ॿार हाणे ॼाणंदा आहियो बराबरि बेहद बाप जी इहा फैमिली आहे। ईश्वरी विश्वविद्यालय आहिनि, इन्हनि जे लाइ ॻायल आहे विनाश काले प्रीत बुद्धि विजयंती। अहिड़ी फैमिली कॾहिं गीता में न ॻायल आहे। तव्हां ईश्वरी फैमिली गुप्त दैवी राजधानी स्थापना करो था, कंहिंखे पतो बि नथो पए कि तव्हां छा था करो। तव्हांखे नशो आहे। जो बाप खे यादि कंदा उन्हनि खे नशो रहंदो। देहाभिमान में अचण सां उहो नशो उतरी वेंदो आहे। इहा ईश्वर जी फैमिली आहे। असांखे घर वञिणो आहे, पोइ दैवी फैमिली में ईंदासीं। हुते आहे दैवी फैमिली, उहा आसरी फैमिली, ये ईश्वरी फैमिली। त ईश्वरी फैमिली, आसरी फैमिली, दैवी फैमिली। ईश्वरी फैमिली पोइ दैवी फैमिली ठही वेंदी, पोइ आसरी फैमिली थी वेंदी। रूहानी बाप दादा जा ॿार भाउ भेण आहियूं। बसि इहे रूहानी प्रवृत्ति मार्ग आहे। सत्युग में ईश्वरी फैमिली न चईंदासीं, हुते दैवी फैमिली थी वेंदी। इहे ईश्वरी फैमिली ॾाढी ज़बरदस्त आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां ईश्वरी फैमिली दैवी राज्य स्थापना करूं था। हीअं पाण सां गॾु ॻाल्हियूं करे वीचार सां गॾु मंथन करिणो आहे। सवेरे उथी करे यादि में वियो त वीचार सां गॾु मंथन करण जी आदत पइजी वेंदी। उमंग में ईंदा वेंदव। जॾहिं ॿिया सभु मनुष्य निंड में सुम्ही पिया आहिनि, तव्हां उन समय जाॻंदा आहियो। तव्हांखे सवेरे सवेरे उथी करे अहिड़ा ख़्याल करणा खपनि। पोइ ॾिसो तव्हांखे केतिरी ख़ुशी रहंदी आहे। तव्हांखे श्रीमत मिलंदी आहे, उन ते हलणो आहे, पोइ तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। ईश्वरी फैमिली जी यादि ईंदी। आसरी फैमिली सां दिलि हटिजी वेंदी। नयो मकान जॾहिं बिल्कुलु तयारु थी वेंदो आहे त पोइ पुराणे सां आसक्ति निकिरी वेंदी आहे। जेसिताईं नयो न ठहे तेसिताईं कुझु न कुझु मरम्मत आदि कंदा रहंदा आहिनि। पोइ दिलि हटी वेंदी आहे। इहा पुराणी दुनिया बि ईअं ई आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो इहो पुराणो घर आहे। असां नए घर में वेंदासीं, पोइ नयो चोलो पाईंदासीं। इहा देह बि पुराणी आहे। जॾहिं तव्हां भविष्य 21 जन्मनि जे लाइ राज्य भाग्य वठो था, हाणे हिते राज्य न करिणो आहे, हिते हूंदी आहे स्थापना। इहे ॻाल्हियूं सिर्फ़ु तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। आहे बि गीता राजयोग आहे न, इनखे सहज राजयोग चइबो आहे। अनेक बार तव्हां हिन राजयोग अभ्यास द्वारा दैवी राजधानी स्थापना कंदा आहियो। हुते इहे ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि। अगरि हुते इहे ॻाल्हियूं यादि रहनि त पोइ सुख बि न बासी, चिंता लॻी वञे। हिन समय तव्हांखे गुप्त नशो आहे। उच बाबा जी फैमिली, इनखे चइबो आहे ईश्वरीय गुप्त फैमिली टाइप। ईश्वरी विश्वविद्यालय, ईश्वर यज्ञ बि कंदा आहिनि, फैमिली बि आहे। इनखे असांखे ॾाढो लवली ठहिणो आहे। भक्ति मार्ग में तव्हां ॾाढा लवली ठहींदा आहियो। तव्हां आहियो रूप बसंत, आत्मा रूप बि आहे, बसंत बि आहे। एतिरी नंढी सी आत्मा अविनाशी पाठ ॿुधाईंदी आहे।
हिन समय तव्हां रूप पसंदि आहियो। बाबा ज्ञान जा सागर आहिनि, ज्ञान ज़रूरु ॾींदा तॾहिं जॾहिं हिन शरीर में ईंदा। तव्हां ॼाणंदा आहियो ज्ञान जी वर्षा बरसाईंदा आहिनि। हिकु हिकु रतन लाखों रुपए जो आहे। हाणे तव्हां आत्माउनि खे बाबा जो परिचय मिलियो आहे। बाबा स्मृति दिलाईंदा आहिनि, तव्हांजी बुद्धि में आहे इहे 84 जो चक्कर फिरंदो आहे, इन करे तव्हांजो नाम सुदर्शन चक्रधारी आहे। विष्णु व लक्ष्मी नारायण सुदर्शन चक्रधारी न हुया, उन्हनि में इहे ज्ञान न हूंदो। हाणे तव्हां आत्मा खे इहे ज्ञान मिलंदो आहे सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे। भल त्रिमूर्ति चईंदा आहिनि त बि शिव न ॾेखारींदा आहिनि। त्रिमूर्ति जो चित्र ॾाढा ॾिठा हूंदा। साकार में प्रजापिता ब्रह्मा त हिते आहिनि। इहे त थी विया ॾाढो पुराणो। साकार में प्रजापिता ब्रह्मा त हिते आहिनि। इहे त थी विया ॾाढा पुराणा ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर। ब्रह्मा बाबा त इहे थी विया प्रजापिता ब्रह्मा जो सीधरो। बाबा सृष्टि रचंदा आहिनि ब्रह्मा द्वारा, त ब्रह्मा वॾो थी हुन ॾेखारींदा बि आहिनि बूढ़ो। इहे 84 जन्मनि जो चकर लॻायो आहे। हाणे तव्हां हिन ॻाल्हियुनि खे सम्झी विया आहियो। इहे बि ॼाणंदा आहियो कि बाबा जा त सभु ॿार आहिनि। आत्माउनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे। हाणे भारत जो ॾाढो वॾो कल्याण थिए थो। सभु आत्मायूं पवित्र थी मुक्ति धाम में हली वेंदियूं। तव्हां आहियो भारत जी सेवा ते। भारत ख़ासि दुनिया आम। तव्हां हाणे थोरा आहियो जो हिन ॻाल्हियुनि खे सम्झंदा आहियो। पोइ नटशेल में सम्झाइबो आहे ॿार मन मना भव। विस्तार त ॾाढो आहे। नटशेल आहे ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे निराकार रूप में यादि करो। अलॻ में बि सम्झाइबो आहे जो कुझु दैवी आसन जी स्थापना करण में लॻायो। बापू गांधी छा चईंदा हुया? उहे बि राम राज्य चाहींदा हुया। केॾो वंडरफुल खेल आहे। हाणे तव्हां साक्षी थी खेल ॾिसंदा आहियो, तव्हांखे हसी ईंदी आहे किथां जी ॻाल्हि किथे खणी वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ड्रामा अनुसार दुनिया जी गति ॾाढी बुरी थी वई आहे। पोइ बाप अची करे सदगति कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे नशो चढ़ियो आहे। सॼी वर्ल्ड जे निराकार बापू जी इहा आहे। सॼी वर्ल्ड जो निराकार बापू जी। इहे ब्रह्मा बि कंहिंजो ॿारु आहे, शिव बाबा जो। उहो कंहिंजो ॿारु आहे। इहे माताऊं चईंदियूं आहिनि शिव बाबा असांजो ॿारु आहे। इहे शिव बाबा जो खेल पाल आहे न। इहे शिव बाबा जी खेल हले थी। कॾहिं शिव बाबा असांखे स्टूडेंट ठाहे छॾींदा आहिनि, कॾहिं ॿार ठाहे छॾींदा आहिनि, कॾहिं छा। बाक़ी ध्यानु दीदार में त माया ॾाढी प्रवेश थींदी आहे। इहे जो चईंदा आहिनि असां में शिव बाबा ईंदा आहिनि, शिव बाबा इहे ॻाल्हाईंदा आहिनि, इहे सभु भूत जी प्रवेशता आहे। तव्हां ॿारनि खे ख़बरदार रहणो आहे। इहे भूल जी बीमारी अहिड़ी आहे जो ॿई जहान सां उड़ाए छॾंदी आहे। इहे कॾहिं बि ख़्यालु न अचणु खपे कि असां साक्षात्कार करूं। इहे सभु भक्ति जा ख़्यालात आहिनि। ज्ञान मार्ग खे सिधी रीति सम्झणो आहे। माया अनेक प्रकार सां दुख ॾींदी आहे। साक्षात्कार आदि सां कोई फ़ाइदो न आहे। बाप चईंदा आहिनि इन्हनि द्वारा सगाई कराईंदा आहिनि। बाबा जो फरमान आहे तव्हांखे कोई बि देशदारी खे यादि न करिणो आहे, देहदारी खे। तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। पंहिंजे कल्याण जे लाइ बाप खे यादि करिणो आहे। इहे त ॾाढी सम्झ जी ॻाल्हि आहे। बाबा खे कोई बि समाचार लिखी सघंदा आहिनि। कई ॿारनि खे त एतिरो बि अक़ल न आहे कि बेहद जे बाप खे चिठी में पंहिंजो ख़ुदि ख़ैराफ़त जो समाचार लिखे। लौकिक बाप खे चिठी न लिखे त आराम न अचे, आराम ई फिटी वेंदो आहे। इहे बेहद जो बाबा ॾिसंदा आहिनि मास डेट चिठी न ईंदी आहे त सम्झंदा आहिनि हिननि खे शायदि माया खाई वई, त अहिड़े पारलौकिक बाप खे चिठी न लिखंदा आहिनि। एतिरो त लिखिणो खपे बाबा असां नारायणी नशे में सदा रहंदा आहियूं। असांखे ॾीवी युक्ति में ई असां तत्पर आहियूं। त बाबा सम्झदा ख़ुशि राज़ी आहिनि। चिठी न लिखंदा त सम्झदा बीमार आहे।
यादि में न रहंदा आहिनि। न त बाबा खे समाचार ॾियणो आहे, बाबा असांजी सर्विस कई, इन्हनि खे सम्झायो, इन्हनि जी ॿुधी में पूरो न वेठो त पोइ इहे सम्झंदा कि सुठी रीति, त पोइ इहे बि सम्झाईंदा कि हिन रीति सम्झायो। भक्ति मार्ग में कुझु चईंदा आहिनि, सम्झंदा कुझु न आहिनि। मुख्य ॻाल्हि आहे बाबा खे न ॼाणंदा आहिनि। बाप खे ॼाणण सां भारत सदगति खे पाईंदो आहे, बाप खे न ॼाणण सां भारत बिल्कुलु दुर्गति खे पाईंदो आहे। हाणे बाबा तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, असां तव्हांखे सदगति में वठी था हलूं, बाक़ी सभिनि खे मुक्ति धाम में वठी था हलूं। भारत जीवन मुक्ति में आहे त बाक़ी सभु मुक्ति में आहिनि। इहे चेंज सवाइ बाप जे ॿियो कोई न करे सघंदा आहिनि। सर्व जो सदगति दाता हिकु बाप आहे। सर्व जो सदगति दाता, सर्व जो सदगति ज़रूरु कल्प कल्प संगम ते ई थी वेंदी। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्माउनि जो रूहानी बाब हिकु ई आहे, उन्हनि खे आत्मा ई यादि कंदी आहे। तव्हांखे भक्ति मार्ग में 2 बाप आहिनि। सतयुग में आहे हिकु बाप, संगम ते 3 बाप हूंदा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा बि त बाप ठहियल आहिनि, शिव बि बाबा आहे। उहा आहे सर्व आत्माउनि जो बाप। उन्हनि सां ई वरसो वठिणो आहे। उन्हनि खे यादि करण सां विक्रम विनाश थींदो। ब्रह्मा खे यादि करण सां विक्रम न विनाश थींदा, हिन करे शिव बाबा खे यादि करिणो आहे। असां उन्हनि जा ॿार आहियूं। इहो सच रियल ज्ञान आहे। रूहानी बाप जो रूहानी ॿारनि प्रति, बाक़ी सभु देह अभिमान आहे। देह अभिमानी पतित मनुष्यनि जो कर्तव्य कंदा आहिनि, उहे पतित ई कंदा आहिनि। दान पुण्य आदि जो बि कंदा आहिनि उहे सभु पतित आहिनि, पतित ई ठाहींदा आहिनि। रावण राज्य में इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। हाणे बाप अची करे ऑर्डिनेंस कढंदा आहिनि, चईंदा आहिनि ॿार ख़बरदार विकार में न वञिणो आहे, काम ते जीत विजय पाइणी आहे। तूफ़ान आदि त ॾाढा ईंदा, इन में फ़ा न थियणो खपे। माया एतिरे विकल्प ईंदा आहिनि, माया जो अज्ञान काल में बि न ईंदा हूंदा, ईअं बि विकल्प ईंदा आहिनि। चईंदा आहिनि भक्ति मार्ग में त ॾाढी ख़ुशी रहंदी हुई। हाणे तव्हांखे यादि करणु चाहींदा आहियूं त न करे सघंदा आहियूं। बिंदी यादि न पईंदी आहे, वॾी चीज हुजे त यादि करो। बाबा चईंदा आहिनि कि तव्हां शिव बाबा चई करे यादि करो, हिन पुराणी दुनिया खे भुलिजी वञो। तव्हां आत्माउनि में, तव्हां शांतीधाम खे में यादि करो। सिर्फ़ु शांतीधाम खे यादि न करिणो आहे, बाप जी यादि सां ई विक्रम विनाश ईंदा। आत्मा जो स्वीट बाप सां लव खपे। अधु कल्प जा लवर आहिनि, अधु कल्प जो लवर आहिनि शिव बाबा, शिव असांजो। आत्मा चईंदी आहे असां अधु कल्प तव्हांखे भुलिजी वियासीं। हिते ब्रह्मणी जंहिंखे वठी ईंदी आहे उहो ॾाढी ख़बरदारी सां निश्चय बुद्धि वारो खे अचिणो आहे। अगरि हिते अची करे पोइ वेंदव, कोई पते ठहियो त दंड ब्रह्मणी ते अची वेंदो। इन करे ब्रह्मणी ते ॾाढी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। बाबा इहे रथ वरितो अथई, इन ॻाल्हियुनि जो अनुभव ई आहे। हिते त गंद जी ॻाल्हि न आहे, आपस में हसणु खेलणु बातचीत करणु इन में कोई मना न आहे। बाक़ी थोरो बि अगरि कोई आत्मा सां प्यारु रखंदो त पोइ जास्ती वधंदो वेंदो आहे, हुनजी यादि ईंदी रहंदी। इन करे बि इन सां बि पार वञिणो आहे। कंहिंमें विशेषता आहे, जो बि आहे सुठी सेवा आहे, जो बि आहे सभु बाबा करे ख़तमु करे। हाणे तव्हां घर में वेठा आहियो, सतयुग में वेठा आहियो त ॿारनि चए घर में, बाप ॿारनि खे घर में पढ़ाईंदा आहिनि। तव्हां सभिनि जो इहे घरु आहे। जॾहिं ॿाहिरि वेंदा आहियो त हीअं न चईंदासीं, हिते ॾाढो सुठो नशो रहंदो आहे। देह जो अभिमान छॾिणो आहे, देही अभिमानी ठहो त जात पात जो भेद सभु निकिरी वेंदो। पुराणी दुनिया तमो प्रधान आहे, हुन में भेदभाव ॿियो वधंदो वेंदो आहे। अॻियां ब्रिटिश गवर्नमेंट जे समय बादशाहनि जी खिटपिट न हुई,
हाणे दिन प्रतिदिन फूट पवंदी वेंदी आहे। बसि सतयुग में हिकु ई भाषा हूंदी, कोई भेदभाव ई न हूंदो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कहिड़े बि देहदारी जी यादि न अचे, इन करे कंहिंसां बि प्यारु न रखिणो आहे, इन सां बि पार वञिणो आहे। ॾाढी ख़बरदारी रखणी आहे, माया जे विकल्पनि सां घबराइणो न आहे, विजयी ठहिणो। वरदान ॿियो आहे, ध्यानु दीदार में माया जी प्रवेशता थींदी आहे, त इहे भूत प्रवेशता सां पंहिंजे खे बचाइणो आहे। बाबा खे पंहिंजो सचो समाचार ॾियणो आहे। हर ॻाल्हि में सार खे ग्रहण करे ऑलराउंडर ठहिणो वारा सरल पुरुषार्थी ठहो। जो बि ॻाल्हि ॾिसंदा आहियो ॿुधंदा आहियो, हुनजे सार खे सम्झी वठो, त जो बोलो जो कर्म करो हुन में सार भरियल हूंदो त पुरुषार्थ सरल थी वेंदो। अहिड़ो सरल पुरुषार्थी सभु ॻाल्हियुनि में ऑलराउंडर हूंदा। त बाबा असांखे चवनि था, उन्हनि में कोई बि कमी ॾेखारे में न ॾींदी। कहिड़ा? जेका हर ॻाल्हि खे ॾिसंदे हुए सार खे सम्झी करे ॻाल्हाईंदा, कर्म कंदा न, उन्हनि में कोई कमी ॾेखारे में न ॾींदी। कोई बि ॻाल्हि में हिमत कम न हूंदी। मुख सां अहिड़ा बोल न निकिरंदा कि असां इहे न करे सघंदासीं। अहिड़ा सरल पुरुषार्थी स्वयं बि सरल से रहंदा आहिनि, ॿियनि खे बि सरल से ठाहींदा आहिनि। स्लोगन आहे, साधन यूज़ कंदा आहियो, हुनजो प्रभाव सां निहारो, बाप जो प्यारो ठहो। अव्यक्त इशारो, हिकिड़े स्थिति ठाहिण लाइ सवाइ हिक जे ॿियो कुझु बि ॾिसंदे हुए न ॾिसो। ये जो कुछ ॾिसंदा आहियो, ये कोई भी वस्तु रहण वारी न आहे। ये कोई भी जॻह तां ॾिसंदा आहिनि त बाबा चवनि था, हिकिड़ी स्थिति ठाहिण लाइ सवाइ हिक जे ॿियो कुझु ॾेखारे में ॾिसंदे हुए न ॾिसो। ये जो कुझु ॾिसो था, ये कोई वस्तु रहण वारी न आहे। जो हिकिड़े स्थैर्य तॾहिं रही सघंदा हो जॾहिं कोई भी दृश्य ॾिसंदे शो जी उत्पत्ति न थिए। इहा व्यर्थ संकल्प जी हलचल जो कारण आहे। हिन क्यू खे समाप्त कंदा हो तॾहिं संपूर्णता ईंदी। त कोई बि दृश्य हुजे हुनखे ॾिसंदे हुए शो में न पइणो आहे, तॾहिं हिकिड़े स्थैर्य में स्थिति रहंदी, तॾहिं संपूर्णता ईंदी। अच्छा, शांति। बाबा खे यादि करो।